करेक्टर बीठा हूंदा ॿिनि खां पोइ छोकिरी असां एंट्री ॾेखारींदासीं पोइ आई थी ऐं ताड़ियूं वॼाई थी ईंदी माना हुनखे ॼण पोइ हुनखे शाक छोकिरी खे लॻो आहे त माना हीअ सीन माना छा था मुंहिंजे लाइ ॻाल्हाइनि अच्छा पोइ असां जेको सेकेंड मास्टर हुते एड कंदासीं बाक़ी मार्किंग हुननि किरदारनि जी आहे त हीअ वॾेरो बीठो हूंदो जेको आहे जेको रोशन ख़ान असांजे हाकिम ख़ान मुंतफ़ा हूंदो छोकिरी खे असांखे बेग खां ॾेखारिणो आहे सही बसि इहो रस्ता रखूं तव्हांखे वॾा सीनियर आहियो ठीक है छोकिरी जी एंट्री हितो असांजी स्थिति हीअ ॾेखारणी आहे त ईंदी ताड़ी वॼाईंदी शाक अची वेंदो सम्झे न कीरा न बि सभु कारा थी वेंदा कीरा तव्हांजो मार्क हिते आहे सही तव्हां तव्हांजो हितां सम्झो तव्हांजी पंहिंजो पहिरियों गुफ़्तगू आहे जेको तव्हां पंहिंजी धीउ साईं खे ॾियण जे लाइ असांजो पंहिंजो साज़िश आहे तव्हां हितां हूंदो साईं हिते बीठो हूंदो पहिरियों तव्हांजी चाक आहे फस्ट मास्टर में उन खां पोइ सेकेंड में छोकिरी असां ॾेखारी वेंदासीं ईंदी तव्हां उनजी चाक सम्झो मतिलबु तव्हांजो ॿियो सीन आहे छोकी ॿार ॿाहिरि आई ऐं थोरे दरवाज़े खे खोले ॿाहिरि अचण जी कंदो ॾिसंदो थिए कुझु ॻाल्हाइनि था तव्हांजे बारे में तव्हांजे लाइ ग़लति प्लानिंग था कनि था शादी करण जे लाइ तव्हांखे ॾाढो शॉक थींदो तव्हांखे तकलीफ़ थींदी पहिरियों हिनजो बीजो तव्हांखे ॿुधणो आहे उन खां पोइ जीअं तव्हांखे मां इशारो कंदुसि क्यों कंदुसि तव्हां निकिरी हिन जे ठीकु आहे थैंक यू सर